पीपल्स पार्टी के चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी जी हुकूमत गुरबत जे ख़ात्मे लाइ बेनज़ीर भुट्टो सपोर्ट प्रोग्राम शुरू कयो, पर इमरान खान उन जो नालो बदिलायो। बलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो त पीपल्स पार्टी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम उन वक़्तु शुरू कयो जॾहिं दुनिया मुआशी बहरान जो शिकार हुई। इमरान खान ॿुधाए त हुन बेनज़ीर भुट्टो सपोर्ट प्रोग्राम जो नालो मटाइण खां सवाइ गुरबत घटाइण लाइ छा कयो आहे। बलावल भुट्टो चयो त एहसास किफ़ालत प्रोग्राम असल में बेनज़ीर भुट्टो सपोर्ट प्रोग्राम आहे। इमरान खान जो गुरबत जो ख़ात्मो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चोरी आहे। बलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त बेनज़ीर भुट्टो सपोर्ट प्रोग्राम असल में शहीद बेनज़ीर जो हिकु ख़्यालु हो जेको अमली बुनियादनि ते पीपल्स पार्टी जी हुकूमत पूरो कयो। हुन जो त आलमी इदारा पीपल्स पार्टी जी हुकूमत पारां शुरू कयल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी अहमियत खे तस्लीम करे रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट में बेनज़ीर भुट्टो सपोर्ट प्रोग्राम जो नालो तब्दील करण जो इतराफ़ करण बावजूद एहसास प्रोग्राम खे नओं मंसूबो करार ॾियण अवाम सां धोखो आहे।